बेतरवरी टंडीजाम में यूथ एक्शन कमेटी तरफां कांग्रेस कारकुन इरशाद रांझाणी जे क़त्ल ख़िलाफ़ एहतजाजी मुज़ाहिरो करे धरणो हयो वियो। वधीक तफ़सील औरंगज़ेब भुट्टे जी हिन रिपोर्ट में। सिंध की राजधानी कराची में यूसी चेयरमैन रहीम शाह तां नौजवान इरशाद रांझाणी के बेरहमाने कत्ल खिलाफ सजे सिंध जी टंडोजाम में भी केतराई नौजवान हथन में प्ले कार्ड और बैनर खड़ी रोडन ते निकरी आया। नौजवान मीर कॉलोनी का प्रेस क्लब ताई रैली कढी मुज़ाहिरो करण बाद हैदराबाद मीरपुखास रोड ते धरणो हणी 1 कलाक ताईं रोड ब्लॉक करे सख्त नारेबाजी कई। सिंध जी अॻूणी ज्वाइंट सेक्रेटरी अनीसा वलीउल्लाह समेत मुख़्तलिफ़ सियासी समाजी अॻवाननि शिरकत कई। इन मौके ते अॻवाननि सिंध टीवी न्यूज़ सां ॻाल्हाईंदे चयो त 24 कलाकनि में अगर असां इहो उन्हनि खां मुतालबो था कयूं, अगर रहीम शाह नथो गिरफ़्तार थिए त असां पूरी सिंध में सरापा सिंध पूरी एहतिजाज ते हूंदी ऐं असां तेसि ताईं चुप न थींदासीं जेसि ताईं इहो रहीम शाह खे न सिर्फ़ पुलिस ॿधे थी पर उनखे फांसी नथा ॾियारियो, छो जो हू दहशतगर्द आहे। अहिड़नि वाक़िअनि ते मां सम्झां थी त घर में वेठल जंहिंखे जेको हिकिड़ो आम इंसान आहे उहो बि चुप करे बस करे कोन वेहंदो। सॼी सिंध अॼु सरापा एहतिजाज आहे। जे अगरि उनखे 24 कलाकनि जे अंदरि गिरफ़्तार न कयो वियो त असां अॼु सभु सॼी सिंध जा ॿाहिरि बैनरूं सभु कराची रुख कंदासीं, कारसाद कैंप ते सभु सॼी सिंध खे गॾु कंदासीं। इरशाद रांझाणी के कत्ल में मुलविस जवाबदार रहीम शाह के गिरफ्तार न करण की सूरत में यूथ एक्शन कमेटी पारां कराची कारसाज वट एहतिजाजी कैंप कायम करण जो ऐलान किया वियो है। कैमरामैन शौकत पवन सागर, औरंगज़ेब भुट्टो, सिंध टीवी न्यूज़ टंडोजा।